शहलम में इराक ना सफ़र इश्क हुसैनी वारनि काफ़िलनि जी पंहिंजे अमान खे सलामी वास्ते करबला तरफ़ हाज़िरी जा कदम जारी सारी। रिपोर्ट मंजूर कालरो। बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह जो भरियल दरबार में खुतबो इनकलाब हुसैनी के भरपूर ताक़त बख्शी उनके कामयाब करे यज़ीद के हमेशा लानत फिटकार जे वर चाढ़े छॾियो। यज़ीद जी नज़रुनि में थियल फ़तह शिकस्त में बदिलजी इनकलाब जो रुख इख्तियार करे वरितो, जंहिं करे जेको मारिजी वियो सो इमाम हुसैन हमेशा ला ज़िंदाबाद ऐं तख़्त ते वेठल ज़ालिम ज़ालमानी फ़ौज कार्रवाई कंदड़ यज़ीद मुर्दाबाद बणिजी वियो। दमिश्क में पहिरीं आज़ादारी ख़ुद करबला जे बहादुनियाणी बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह बर्पा करे थी। मजलिस ऐं मातम बर्पा करे ताज़ियत जा सिलसिला शुरू थियण बाद ही काफ़िलो शाम खां नजफ़ अशरफ थींदो करबला पहुचे थो। अहल बैत जे इन्हनि तकलीफ़ुनि दर्दनि खे यादि कंदे अरबैन चहलम जे मुशी अहल बैत अलैहिस्सलाम जिन सां इश्क जी मक़बूलियत जा समूरा रिकॉर्ड तोड़े रही आहे, जंहिंमें लखनि खां करोड़नि जी तादाद में दुनिया जे घणनि ई मुल्कनि मां हुसैनी आशिक़ यज़ीद सां नफ़रतूं कंदा लबैक या हुसैन नाराए हैदरी बुलंद कंदे नजफ़ अची पोइ 3 ॾींहंनि जो पंधु सफ़र करे करबला पहुची इमाम जे हज़ूर सलामी थियनि था। अरबैन जे हिन 3 ॾींहंनि जद इराक जे हर तरफ़ खां काफ़िला सफ़र जे पहिरीं तारीख़ खां करबला तरफ़ निकिरियो पवनि था। हिन सफ़र जा मौजिज़ा इश्क जज़्बा हमदर्दियूं ख़िदमतूं महिमान नवाज़ी के ॾिसी चई सघिजे थो त हिन ॾींहंनि में इराक़ी मुसलमान हुसैनी हुबदारनि लाइ बग़ैर कंहिं मत भेद जे पंहिंजियूं अखियूं ज़मीन ते विछाए छॾीनि था। संदसि रिहाइशियूं आसानियूं ख़ासि तौरु अरबैन जे ॾिहाड़नि लाइ मौक़ब मुसाफ़िर खाना तयारु कनि था। अॼुकल्ह केतिरा मौक़ब तयारु करण में साइंसी जिद्दत सां आलीशान सहूलतुनि सां भरपूर मौक़ब तयारु कया विया आहिनि, जे इमामनि जे ज़वारनि खे आराम सां तरसाइजे। संदन लाइ बाथरूम्स, वज़ू ख़ाननि, नमाज़नि, मौसम मुताबिक़ बिस्तरनि जे ख़ासि इंतज़ाम समेत 24 कलाक बिला नागे मुफ़्त में खाद खुराक जा चपे चपे ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे खाधनि जा स्टॉल, शरबत, फ्रूट, नाश्ता, गोश्त जा बोड़, कबाब, तरियल मच्छी, बेज़ा, पाणी जूं सबीलूं, ख़ारकूं, सुको फ्रूट जूस, गालीचा, टिशू पेपर, बूट पॉलिश करण जो, चपलनि बूटनि जी मरम्मत करण ऐं कपिड़ा धोअण इलाज करण समेत मौसम मुताबिक़ मुकमल बंदोबस्त जो इंतज़ाम कंदे महिमान तरसाइण ऐं ख़िदमत करण में ख़ुशि थियनि था। दुनिया जे कंहिं बि शहर वसंदीअ में अरबैन जी ॾिहाड़नि जहिड़ा शानदार इंतज़ाम, महिमान नवाज़ी ऐं ख़िदमत जो मिसाल नथो मिले। इहो सभु कुझु हू फ़क़ति इश्क़ हुसैनी में पंहिंजो हिसो मिलाइण लाइ ख़ुशी महसूस कनि था त मन सदन ख़िदमतूं साइण बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैह खे क़बूल पइजी वञनि। यक़ीनन अहल बैत जो लजपाल घराणो कंहिं बि नेक नियते सां कयल ख़िदमतुनि ऐं मुसाफ़िरनि जी तकलीफ़ुनि तोड़े लंगर न्याज़ ऐं हाज़िरीन जो अजूरो ज़रूरु ॾींदा रहनि था, जो हिन दरे मोहम्मद आले मोहम्मद तां को बि हथें ख़ाली नथो वञे ऐं न वेंदो। मौला सभिनी जी दुआउनि खे क़बूलियत जो शर्फ़ ऐं ख़ैर आफ़ियत वारो सफ़र फ़रमाए। आमीन।